बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ सामीईन व नाज़रीन इकराम, असांजी गुफ्तगू जो उनवान आहे यौम अरफ़ा ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत जो सवाब। काफ़ी सारियूं रिवायतूं आहिनि यौम अरफ़ा यानी 9 ज़िलहज जे ॾींहुं इमाम अलैहिस्सलाम जी ज़ियारत जो छा अजर ऐं छा सवाब आहे, जिन्हनि मंझां हिकु फ़रमान इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन फ़रमाइनि था, मन अता क़बर अल हुसैन अलैहिस्सलाम यौम अरफ़ा कतबल्लाहु लहू अलिफ़ हज्जतिन व अलिफ़ उमरा। जेको भी शख़्स इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत जे लाइ यौम अरफ़ा ईंदो, अरफ़ा जी ज़ियारत कंदो, त अल्लाह ताला हुन जे नाम आमाल में 1000 हज ऐं 1000 उम्रे जो सवाब लिखंदो आहे। उन खां बाद इमाम अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, व अलिफ़ ग़ज़वातिन मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व वसियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं जेको शख़्स 9 ज़िलहज ते यानी यौम अरफ़ा ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत कंदो आहे त उन जे नामा अमाल में 1000 ग़ज़वात में शिरकत जो सवाब लिखियो वेंदो आहे, जेको रसूल या वसी रसूल सां गॾु उहो अंजाम ॾिनो हुजईं। उन खां अलावा मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो हिकु सहाबी आहे, मौला जो शागिर्द आहे बशीर अद्दहान। उहो तो चए त मुंहिंजो दोस्त जेको मौला इमाम जाफ़र सादिक़ जो शागिर्द बि आहे, रफ़ा, उहो हिकु ॾींहुं मूं वटि आयो ऐं मूंखे चवणु लॻो, बशीर तोखे ख़बर आहे त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम छा फ़रमायो आहे? बशीर था चवनि, न तव्हां ॿुधायो। त रफ़ा चए थो, बशीर हिकु मरतबा मूंखां इमाम पुछियो त रफ़ा छा हिन साल तूं हज ते वएं? रफ़ा चए थो, बशीर मां इमाम खे फ़रमायो त मौला न, हिन साल मूं वटि एतिरी कुदरत न हुई जो मां हज अंजाम ॾेई सघां, इन जे करे मां हिन साल हज ते न आहियां वियो, बल्कि ईद वारे ॾींहुं ऐं अरफ़ा वारे ॾींहुं मां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत खे तरक नाहे कयो, इमाम जी ज़ियारत ज़रूरु कई आहे। त रफ़ा चए थो, बशीर मौला ख़ुशि थियो ऐं ख़ुशि थियण खां बाद में मूंखे तबरीक ॾिनई, मुबारक ॾिनई ऐं चयईं त रफ़ा केॾो न तूं ख़ुशि नसीब आहीं जो तूं उन ॾींहं ते ज़ियारत कई आहे जंहिं ॾींहं ते ज़ियारत करण खां बाद अलाह साईं उन ज़ाइर खे 1000 हज ऐं 1000 उम्रे जो सवाब अता कंदो आहे। रफ़ा चए थो त बशीर इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जिन फ़रमायो त जेको बि शख़्स यौम अरफ़ा इमाम जी ज़ियारत जे लाइ घरां निकिरंदो आहे त अल्लाह ताला उन शख़्स जे सॼे ऐं उन शख़्स जे खॿे 1000 मलाइका खे मुक़ररु कंदो आहे त हिन शख़्स खे हिफ़ाज़त सां, अमुन ऐं अमान सां करबला जी ज़ियारत कराए ऐं पंहिंजे वापसि वतन ते वठी अचो। केॾो सवाबु आहे जो यौम अरफ़ा यानी 9 ज़िलहज ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जी ज़ियारत कई वञे। इन खां अलावा बि काफ़ी रिवायात आहिनि, जिन्हनि रिवायतनि मंझि ज़ाहिर आहे त 9 ज़िलहज जो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहं ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत करण खां बाद इंसान तमामु गुनाहनि खां पाक ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदो आहे। आख़िर में ख़ुदावंद मुतआल खां दुआ आहे त असांखे ऐं अवां सभिनी हाज़रीन नाज़रीन खे तौफ़ीक़ अता करे जो असां यौम अरफ़ा यानी 9 ज़िलहज ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ियारत जो शरफ़ हासिल कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।